ख़बर शामिल कयूं पिया मलीर खां। 6 जून 2021 ते बहरिया टाउन खिलाफ़ लखे सिंधियुनि तरफ़ां एहतजाज ऐं हज़ारे सिंधियुनि खिलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तारियूं करण जी जिदोजहद जी यादि तौरु इंडिजिनस राइट्स अलायंस तरफ़ां रज़ाकाबाद में मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सान्या वंदन वॾे तइदाद में शिरकत कई। मेड़ाके खे एडवोकेट गुलाम रसूल सो, समाजी अॻवान ख़ुदानो शाह, मुहक़क़ गुल हसन कलमती, प्रोफेसर रुखमान गुल पालारी, जसकम अॻवान इलाही बख्श बकक खिताब कंदे चयो त सिंध जे मज़ामती तहरीक में 6 जून हमेशह यादि कयो वेंदो, जॾहिं त सिंध जा लखे माण्हू पंहिंजे ज़मीन सां मुहबत, वतन दोस्ती, बुनियादी हक़नि जी रखवालीअ लाइ पाण मुरादू मैदान अमल में निकिता आहिनि। हिन जदोजहद खे काप्यारी धक्को हणण लाइ साज़िश करे बहरिया टाउन जे गेट खे बाहियूं ॾिनियूं वयूं। पुरअमन लेखकनि, अदीबनि, शाइरनि ऐं सियासी अॻवाननि समेत आम माण्हुनि ते लठियूं वसाए खेनि गिरफ़्तार कयो वियो। सिंध जो क़ौमी कारकुन बहरिया समेत सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि जो मुसलसल ॼमी मुक़ाबिलो करे रहियो आहे। हुन इंडिजिनस राइट्स अलायंस के ॿीहर मुनज़िम करण ते ज़ोर भरियो। मेड़ाके में करारदार मंज़ूर कंदे घुर कई वई त सिंध दुश्मन रिथाउनि बहरिया टाउन, DHA ऐं ॿियनि साज़िशुनि खे रद्द करे ज़मीनूं असल मालिकनि हवाले कयूं वञनि। सिंध असेंबली में 2013 एक्ट तहत MDA खे ॾिनल दीहूं वापसि करे एक्ट रद्द कयो वञे।